नाज़िन भान सईदाबाद के मंछर ढंढ ते अडियल गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ इरिगेशन ऑपरेशन करे केतिरा ई घर ढाही पट करे छॾिया आहिनि। इंतज़ामिया तरफ़ां मुतबादिल जाइ न ॾियण करे मुतासिर खुलियल आसमान हेठि पेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था निज़ामुद्दीन गंभीर जी ही रिपोर्ट। दुनिया की एशिया की वडे में वडी ढंढ मंछर ढंढ उनके बंद ते मौजूद आयूं, जिते सुप्रीम कोर्ट के अहकाम ते अज सेवन मुक्ताकार वडी पुलिस की नफरी रेंजर्स आर्मी पान था वठी करे अज मंछर बंद के मथा जेके दुकान आहिनि घर आहिनि उन्हनि खे डाहे रहिया आहिनि। असां सां गॾु हिते हिन महिल मौजूद आहिनि मला कमेटी जा अॻवान। अचो त वधीक उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां मंछर झील में वेठा आहियूं। हे घर ड्राइण न खपनि। हे असां ग़रीबनि जी रोज़ी आहे, मिसकिन जी रोज़ी आहे। असांखे न ज़मीन आहे न पटो आहे, असांखे का शइ कोन्हे का। असां वेंदासीं केॾे हाणे हे ते असांजा बचड़ा दर बदन असांजा बचड़ा हींअर पिया था रड़नि। असांजा ज़ुल्म आहे। मुराद छा जेके ज़बानूं करे ज़बानूं न पारे इहो सेध न आहे, कूड़ो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त सुप्रीम कोर्ट में असां 7 साल मंछर जो केस ॻायो ऐं पंहिंजे ख़र्च हर्ज ते पिनी हितां वेंदा हुआसीं। उन ते 250 अरब RBOD ते ख़र्च थिया, जंहिंजो 1 रुपयो जो लाभ न पियो। 240 किलोमीटर RBOD न ठही ऐं MNA डैम जो पाणी बलोचिस्तान ऐं हेरदी डैम मां अची मंछर खे तबाह करे पियो 30 सालनि खां वठी, पर हिकु अमल भी न थियो। पर मल्हान के लिए सुप्रीम कोर्ट ख़ासि सोमड़ो वरितो, जंहिंमें चयो वियो त मल्हान के जेसीं पानी मंछर साफ़ थिए, मंछर मिठो थिए, तेसीं इन्हनि खे रिलीफ ॾियो ऐं RO प्लांट पानी ॾियो ऐं इन्हनि खे कंपनी में नौकरी ॾियो जेसीं मंछर बहाल थी। पर अफ़सोस सां चवणो थो पए त उहो ई सुप्रीम कोर्ट जो अमल जेके उहे करप्ट ऑफिसर ऐं ब्यूरोक्रेट ऑफिसर मिली भगत करे उहे 250 अरब वर्ल्ड बैंक जा खाई ऐं मंछर खे तबाह करे ऐं दरिया सिंध खे तबाह करे ऐं पाणी इहो कराची हैदराबाद खे प्यारो थो वञे। हिन बुख बदाली 1000 साल गुज़रिया, 100 साल गुज़रिया, असीं बि हिन खां पंहिंजो गुज़र सफ़र कयूं। महिरबानी करे असां ग़रीबनि जो मुतबादिल रस्तो ॾियो। ग़रीब सभा मां मिस्किन मुंहिंजा ठन दुकान ड्राए छॾिया मूंखे छा आहे। हे ज़ुल्म आहे। हे रोकंदड़ ये केॾे वञो असीं हाणे बचड़ा मुंहिंजा उसने बि जान हाणे काॾे वञा। मां हाणे मरां थो मुखे हुननि मथो छिपल मां मरां छुटे जान मुंहिंजी 10 घर मुंहिंजा विया जा बचड़ा मुंहिंजा उते बि पड़ा भॻन तर। हे ज़ुल्म आहे। बिना हे हुकूमत आहे। अल्लाह ही हुकूमत ज़ुल्म करे छॾियो मुंहिंजो। पर असांखे अफ़सोस इहो आहे त साॻी सुप्रीम कोर्ट पहिरियां हिननि खे इंतिज़ामिया खे हुकुम ॾिनो हो त मंछर खे बहाल कयो, हिननि खे पाणी साफ़ पीअण लाइ ॾियो, इन्हनि खे रोज़गार ॾियो, इन्हनि खे सिहत तइलीम ॾियो, हिननि जो मंछर बहाल कयो। पर अफ़सोस सां चवण थो उन मां अॼु ॾींहं ताईं को बि अमल न थियो। ग़रीब माण्हू 500 रुपया कमाए थो अचे, तारीख़ हिते 500 रुपया कमाए थो अचे वीचारो। हाणे माना 1 किलोमीटर दुकान रहिया आहिनि, 1 किलोमीटर दुकान रहिया आहिनि। हाणे 1 किलोमीटर हे वेंदो ॿाहिरि ई ग़रीब जो। हाणे माना 500 में छा थींदो हिन जो? 500 हिन जो ग़रीब जो थींदो छा? हाणे 1 किलोमीटर परे आहे हितां दुकान खां, हितां 1 किलोमीटर परे आहे। जेको हिते 500 रुपया सामान वठंदो हो वीचारो, हाणे वीचारो वेंदो केॾांहुं? हाणे इहे वॾी ॻाल्हि थी वियो हिते।